ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 36 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त ॿिए ॾींहुं सभई ब्रिज बालाऊं सोरा सिंगार करे तयार श्यार थी ॾाढी ही धाम धूम सां श्री बाबा नंद जीअ जे आंगन में आयूं ऐं श्री श्याम सुंदर ग्वाल बालन श्री बलराम जीअ सां खूब होली खेॾियूं ऐं घणा ही चरित्र कयाऊं। तंहिं बाद श्री माता राधा खे सभिनी ब्रिज बालाइन समेत माता यशोदा भोजन कराए थी। उन खां पोइ पाण ॾिठो त राजा कंस हिकु महाबलवान वरखासुर नाले दैत खे घुराए श्री कृष्ण भगवान जे मारण वास्ते ब्रिज में मोकिले थो, जंहिं जे उते पहुचंदे ई सभई ब्रिजवासी डिॼी वञनि था, पंहिंजे पंहिंजे घरनि जा दरवाज़ा बंदि करे छॾीनि था ऐं चो तरफ़ सन्नाटो छाइजे वञे थो। पृथ्वी स्वयं कंबण लॻी, देवताऊं गंधर्व ऐं दिगपाल पाण डिॼण लॻा। सभई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 36 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा परीक्षित, जंहिं वक़्तु वरखासुर दैत हिते अची सभिनी खे कंबायो पए, उन वक़्तु श्री श्याम सुंदर ऐं बलराम बि ग्वालनि समेत गायूं चारे जॾहिं शहर में पहुता, तॾहिं सभु गायूं ऐं वछड़ा डप खां भॼी छर वछड़ थी विया। ग्वाल बाल वरखासुर खे ॾिसी डिॼी रोअण लॻा। मोहन प्यारे ही हाल ब्रिजवासियुनि जो ॾिठो त उन्हनि खे धीरज ॾेई चयो, तव्हीं ज़रो बि न डिॼो, मां हींअर ई हिन दैत खे नास थो करियां। ईअं चई वरी वरखासुर दैत जे साम्हूं हलियो वियो। ललकार करे हिन चयो, हे कपट रूपी, तूं ग्वाल बालन खे छाकाणि डेॼारे धमकाईं थो? मुंहिंजे साम्हूं अचु, मूं तो जहिड़ा केतिरा ई दैत मारे नास करे छॾिया। श्री कृष्ण भगवान खे ॾिसंदे ई वरखासुर ख़ुशि थी मन में चयो त जंहिं जे मारण वास्ते मां हिते आयो आहियां, तमामु चङो थियो जो उहो छोकिरो पंहिंजो पाण मूं वटि हलियो आयो। हाणे उनखे मारे राजा कंस वटि वेंदसि। इहो वीचार करे वरखासुर बिजलीअ वांगुरु श्री कृष्ण भगवान ॾांहुं विख वधाई ऐं ॾाढी ही तेज़ रफ़्तार सां डोरी उन पंहिंजा सिंग ज़मीन में विझी जीअं भायो त वेंकटनाथ खे टिनी लोकनि समेत खणी वठां त श्री कृष्ण भगवान उन जा सिंग जले खेसि 18 कदम पोइ ते हटाए परे कयो। वरी हू बि ज़ोर सां श्री कृष्ण खे हटाइण लॻो। जॾहिं अहिड़ी तरह हू दैत ज़ोर ॾेई थकिजी पियो, तॾहिं मुरली मनोहर हुन खे हिकु दफ़ो ज़मीन ते फटकाए छॾियो। दैत ॾाढे गुस्से मां उथी मोहन प्यारे खे पंहिंजे सिंगनि ते खयो। मुरली मनोहर श्री श्याम सुंदर दैतन जो संगार करण वारो
चतुराईअ सां निकिरी ॿिन्ही सिंगनि खे जले अहिड़ो ज़ोर सां उनखे ज़मीन ते हयो जो हू वीचारो बेहोश थी किरी पियो। तंहिं बाद श्री श्याम सुंदर उन जा सिंग ऐं पेर जले अहिड़ी तरह उन जे बदन खे वटोयो जीअं आले कपिड़े खे निपूरबो आहे। उन जे वात नख अखियुनि ऐं नवनि ई सुराखनि मां रतु वहणु लॻो ऐं हू वीचारो उते ई फतकी फतकी परमधाम ॾांहुं हलियो वियो। ही हाल ॾिसी देवताउनि आकाश मां श्री कृष्ण भॻवान ते फुल वसाया। सभु बिंद्राबन वासी घणी ख़ुशीअ सां उन जी वॾाई करे चवणु लॻा, हे मोहन प्यारा, असां हिन दैत खे बैल सम्झियो हो, तो तमामु चङो कयो जो हिन खे मारियो। उन वक़्तु राधा चयो, हे प्राणनाथ, बैल रूप दैत खे मारण करे तोखे पाप लॻो, तंहिं करे तूं वञी सभिनी तीर्थनि जो स्नानु कर, तंहिं खां पोइ कंहिंखे छुज। इहा ॻाल्हि ॿुधी श्री श्याम सुंदर 2 कुंड गोवर्धन पहाड़ वटि खोटाए चयो, हे राधा, मां हिन जाइ ते सभिनी तीर्थनि खे घुरायां थो, तंहिं ते स्नानु करे पंहिंजो पाप लाहींदसि। तंहिं बाद श्री कृष्ण भॻवान पंहिंजी मर्ज़ीअ सां उन वक़्तु गंगा, जमुना, सरस्वती ऐं ॿिया तीर्थ पंहिंजे रूपनि सां उते घुराया ऐं पंहिंजो पंहिंजो नालो ॿुधाए ॿिन्ही कुंडनि में पाणी विझी हलिया विया। श्याम सुंदर उन में स्नानु कयो, घणियूं गायूं ऐं सोन दान करे उते ब्राह्मणनि खे भोॼन खारायो। नंद ऐं बिरखबान ऐं ॿियनि बि घणो नाणो नंद कुमार तां घोरे ग़रीबनि ऐं अनाथनि खे ॾिनो ऐं आनंद कंदा पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं हलिया विया। सभई चयो, जय श्री हरि। उन ॾींहं खां पोइ उहो तीर्थ राधा कुंड ऐं कृष्ण कुंड जे नाले सां प्रगट थी अॼु ताईं बिंद्राबन में मौजूदु आहे। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा, जॾहिं वरखासुर जे मारिजी वञण जो हाल कंस वटि पहुतो तॾहिं हू वीचारो उदास थी पक सम्झी वेठो त मां उन छोकिरे हथां ज़रूरु मरंदसि। श्री कृष्ण जी मर्ज़ीअ सां हिकिड़े ॾींहुं नारद मुनि कंस वटि आयो। जॾहिं उन ॾाढे आदर भाव सां खेसि विहारियो तॾहिं नारद मुनि उनखे चयो त हे राजा, सभई चयो, जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 6 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, कृपया सुभाणे जी कथा जो इंतज़ारु कजो, जंहिंमें पाण खे ख़बर पवंदी त श्री नारद जी कंस राजा खे अची कहिड़ो पैगाम ॾियनि था। सभई चयो, जय श्री हरि। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम, राधे राधे।